बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों, अस्सलाम वालेकुम। साथियों, बास फार्म ते मौजूद आहियूं ऐं साईं मोहम्मद ख़ान वसाण बि हींअर रोज़े जी हालत में फील्ड तां वरी उताक ते आयो आहे ऐं साईं तक़रीबन तव्हांखे साईं मुबारक हुजनि चौथे रोज़े जूं लगातार रोज़ा रखो पिया ऐं रखंदड़ आहियो। सो इन रमज़ान जे महीने में तव्हांजा कुझु वीडियोज़ वग़ैरह या पोस्टिंग घटि हूंदी आहे, तो दोस्त थोरा मुझारे में आहिनि त हाणे जेके आगाट्री काश्त असां कयूं, साईं मोहम्मद असांजो मैसेज त ॾिनो आहे, पर हाणे उन काश्त में जेके वण आहिनि उन्हनि खे असां उहे कहिड़ा स्प्रे कयूं जेके हीअ मौजूदा जीत आहिनि, हींअर इंच ॿ इंच जा वण थियनि था त उहे खाॼो था वञनि, उन्हनि लाइ असां कहिड़ी प्लैनिंग कयूं त उन तहत असांजा वण बचनि। हाँ, इहो तमामु बहितरीनु क्वेश्चन आहे त जेका आगाट्री पोखी करणु सवली आहे हा, पर निभाइणु ॾुखी आहे। सीज़नल वण सवला हूंदा आहिनि, छो त उन वक़्तु झक ऐं झोलण में जेको आहे सो थ्रिप्स वग़ैरह या का शइ कोन हूंदी आहे। हिन वक़्तु त इहा हालत आहे जो असां मोटर साइकिल ते फील्ड में कोन था वञी सघूं, अखियुनि में रुॻो जीत पइजी वञनि त इहे जेके सरिहे ते जीत आहिनि, कारा एफिड आहे या थ्रिप्स आहे, इहो साॻियो जेको आहे त कन्वर्ट थी वेंदो फौरी तौर ते जीअं ई वण जो खीरे मां निकिरंदो। त उन करे असांजे आबादगारनि खे घुरिजे त जेको बि वण काहे थो त वणनि सां गॾोगॾु पहिरीं त थ्रिप्स खे मारण वारी का बि दवा जंहिंमें क्लोरोपेनाफायर आहिनि या उन खां सवाइ ॿियो जीअं रेडियंट वग़ैरह आहिनि, काफ़ी क़िस्म जी दवाऊं पियूं आहिनि, उहे हुजनि। जो वण निकिरण शर्त उन महिल बारीकी बीनी सां जाइज़ो वठिणो आहे। जीअं जेकर थ्रिप्स आहे त पोइ हुनखे जेको आहे स्प्रे करिणो पवंदो। हा साईं, हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो त दोस्तनि जो ॿियो बि हिकिड़ो सुवालु आहे त तव्हां क्रिस 682 जो असांखे ॿुधायो पिया यको काफ़ी टाइम खां त इहा वैरायटी हूअं ई परफॉर्मेंस भली आहे, असांखे ख़बर आहे। ॿियो तव्हांजे चवण खां पोइ दोस्तनि जिन जिन हई किथां बि कंहिं बि सिंध जे कुंड मां गिला न आई आहे अञा ताईं। हाणे उहे दोस्त साॻियां ई ट्रिपल जीन वैरायटियूं बि पाण वटि हुयूं। तव्हां 18 वैरायटियुनि ते कमु कयो साईं हिन साल, त उन 18 वैरायटियुनि में ट्रिपल जीन त का अहिड़ी वैरायटी हूंदी जेका तव्हांजे नज़र में सुठी हूंदी, उहा बि त को मैसेज दोस्तनि खे पुॼायो। ॾिसो, हुन में ट्रिपल जीन वैरायटियूं तमामु बहितरीनु वैरायटियूं आहिनि। बसि इहो आहे त उहो लॉन्ग ड्यूरेशन में आहिनि ऐं उहे दोस्त जेके सीज़नल में कणिक वरी वापसि कणिक खाइणु चाहिनि था उहे त क्रिस खाइनि। बाक़ी जेके वण खे लॉन्ग ड्यूरेशन में हलाइणु चाहिनि था या रखी छॾनि था, ख़ासि तौर ते लाड़ वारी पट्टी या उमरकोट वारी साइड खिपरो इहे जेके इलाइक़ा आहिनि उते वण रखण जो ट्रेंड वॾो आहे। हिते शताबर में या शताबर खां नॉर्थ साइड ते वण रखण जो ट्रेंड कोन्हे, उहे त क्रिस खे वधीक तरजीह ॾियनि। बाक़ी जेके वण माण्हू छॾीनि था उन में ट्रिपल जीन जो ख़ासि तौर ते अॼुकल्ह जेके वैरायटियूं सभ खां भलियूं आहिनि उन्हनि वैरायटियुनि में जेके आहिनि केन्ज़ो जी वैरायटियूं आहिनि, जंहिंमें इहे जेको आहे सो VR111 हुई या उन खां पोइ वरी उनजी 222 आई, पोइ ॿियूं लेनूं जेके आहिनि KZ 323, पोइ वरी जेको आहे नेक्स्ट जीन 12, 15, 17 इहे मुख़्तलिफ़ जेके आहिनि। त वणनि में काटन में सभ खां वधीक जेकॾहिं कमु कयो आहे त पंजाब जे जिन्सनि में त इन्हनि कयो आहे पंहिंजो केन्ज़ो वारो। जी साईं, वॾी महिरबानी तव्हांजी। रोज़े में घणी तकलीफ़ तव्हांखे कोन था ॾियूं। इहो नंढो मैसेज हिकिड़ो आबादगारनि लाइ जेके आगाट्री पोखी करणु चाहिनि था त हू थ्रिप्स खां बचा जा जेको आहे सो पहिरीं फार्मूला ॻोल्हे छॾनि त जीअं हुननि जा वण थ्रिप्स खां बची ऐं ग्रोथिंग कनि। वॾी महिरबानी, तव्हां दोस्तनि जी लख थोरा।